वनुमिन बिही वनतवक्कलु अलैहि वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्र वस्सलाह इन्नल्लाहा मस्साबिरीन वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून वलनब्लुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल्जूइ वनक़्सिम मिनल अमवाल वलअन्फुसि वस्समरात वबश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबह क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो बुलंद आवाज। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुंहिंजा भाइरो अज़ीज़ो दोस्तो ऐं बुज़ुर्गो, हेड़ी जमात हे सब प्यारे पैगंबर करीम जा आशिकन ऐं सब कुरान जा परवाना जो पंहिंजा घर छॾे ॻोठन मां बस्तिन मां शहरन मां को काथों आयो आ को काथों वो हिन कुरान मजीद जे करे आया कयो ज़ियारत त अखियूं ठरी पवनि। हिन हस्तीअ जे करे आया हो, झोलियूं खाली खणी आया हो। अल्लाह जे फज़ल सां तव्हां सभिनी जूं झोलियूं रहमत सां माला माल थी वञे। कुरान में आहे ई रहमत। हवा ॻाल्हाए न, हे सॼो जहान हिन जे टेक ते बीठो आहे। अबो जाथे कम न ईंदो, अम्मा कम न ईंदी, भाइर कम न ईंदा, पुट कम न ईंदा, माल मता ज़मीनूं बंगला कारियूं पेजारा सोन चांदी हीरा लाल जवार मोती कम न ईंदा। समूरा चओ ते अल्लाह जो क़ुरान कम ईंदो।
जेको माण्हुनि खे वणे नथो। भॻा था वञनि माण्हू ज़ोरीअ ॿाहिरि जाड़े जो नज़र थी कजे सवाइ क़ुरान मजीद जे, सवाइ प्यारे पैगंबर करीम जे रस्ते जे चो नाकामी थी नज़र अचे। कामयाबी आ त अल्लाह जे क़ुरान जे हुक्मनि जे मनण में आ। कामयाबी आ त मदीने वारे मीर जे ग़ुलामीअ में चो ॿिन्ही जहाननि जी कामयाबी आ। आख़िरत पंहिंजी न विञाए, उतां जे लाइ कुझु कयो जेको उते कमाए। अजायो माल सां मोहब्बत रखी थी ऐं औलाद सां बराबर। औलाद भी प्यारी आ, माल भी प्यारो आ। इहे ॿई शयूं अल्लाह जे रस्ते में वञनि त इन खां वधीक तुझे लाइ बि कहिड़ी कामयाबी आ। अल्लाह जी फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह। ॾाढा हुन था चओ सुभान अल्लाह। मता चईं त मौली मानी खाई आयो, मां भी तव्हांजी बुख ते आहियां। मदरसे में चयूं मानी, मां जो अवल क़ुरान ॿुधाया। ए ईमान वारो न करे गाफ़िल तव्हांखे तव्हांजो माल ऐं तव्हांजी औलाद मां अल्लाह जे ज़िक्र खां काॾे थो वञे। माल इते हूंदो, औलाद छॾणी पवंदी। हे कुरान अल्लाह जो ज़िक्र आ। कब्र में भी कमी ईंदो त चओ हशर में भी कमी ईंदो। वाही हस्ती तॾहिं थो चए वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका वनाशुरू यौमल क़ियामत आमा। अल्लाह जी फरमाए जेको मुंहिंजे ज़िक्र खां मुंहुं मोड़ींदो यानी हिन क़ुरान खां बस सज़ायूं ॾींदो मांस। हिकु मईशत तंग कंदो मांस, सुकून खत्म कंदो मांस, परेशान कंदो मांस। न बच्चा वणंदसि, न माल, न ज़मीना, न ओटाका, न कारियूं, न बंगला, न पेजारा। छो त दौलत में सुकून आहे, सुकून अल्लाह जे ज़िक्र में आ। अल्लाह वारे चयो आ न दुनिया से, न दौलत से, न घर आबाद करने से तसल्ली दिल को आती है खुदा को याद करने से। जेके जवान पहाड़न में वेठान अल्लाह के दा याद कन उते भी रब उनके वेले वेले ते रिज़्क़ तो खारावई। जेके गारन में वेठान उते भी चवनन के रोजी तो रसावई। तरी तो मौलाना सुल्तान अहमद रहमतुल्लाह अलैह चयो आ त कई जानवर था जंगल में गुजारने नकी समर साण तन के नकी बाहि बारन असुर जो उथी जो साईं संभालन। इहे उञायल बुखायल सो कंहिं खाराया सो अल्लाह अल्लाह अल्लाह। छो चरियो थियो आहे उन्हीअ खे विसारियो थी जे इज्जत ॾिनी थी, जे ठाहियो थी, जे बच्चा ॾिना थी, निंड्रा थो करावई, खीर थो पीआरई, माखियूं थो खारावई, घर आबाद कया अथई। कल्ह अकेलो ही घर वारीअ वारो कयो माए, बच्चा ॾेई पीढ़ी पैदा कई माए, इज्जत एॾी कई माए जो तूं निंड कंदो आहे। मलाक नौकर करे बिहारिया थमाए तूं निंड कर हे परोधा बीठा जनी। ये कंहिंजा थोरा ॾाढा गाला हो ज़िक्र कंहिंजो कयूं। या अदा मारे कंडियो अय्युहल्लज़ी
आमनु ज़कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा। ईमान वारो घणे में घणो अल्लाह खे याद कयो। ॿुधो कच्चे पुल वारो अल्लाह जे ज़िक्र करण सां ॿ शयूं नरम थींदियूं आहिनि। तकवाड़े हिकु दिल नरम थींदी आहे, ॿियो खल नरम थींदी आहे। जॾहिं बाने जी दिल ऐं खल नरम थींदी आहे, अस ख़ुदि बाने खां ॻोढ़ा किरदान फर्श ते त मां अल्लाह राज़ी थी पवंदो आहियां अर्श ते। सुम्मतलीन जुलूदुहुम व कुलूबुहुम इला ज़िक्रिल्लाह। ॾाढो चओ सुभान अल्लाह। मोमिन जी दिल ऐं खल नरम अल्लाह जे ज़िक्र सां थींदी आहे। ला इलाहा इल्लल्लाह भी ज़िक्र, अल्लाह भी ज़िक्र, हू भी ज़िक्र, हे क़ुरान भी ज़िक्र। पर ॿुधो वॾे में वॾो ज़िक्र निमाज़ आहे। इन्न सलात तन्हा अनिल फ़ाहशाइ वल मुनकर वल ज़िक्रुल्लाह अकबर। गालियूं न कंदुमि, किस्सा कहानियूं, बैत, जुहीड़ा, रुबायूं, शेर न, क़ुरान। हे जबल डारे विझंदो आहे। आयो क़ुरान लाइ आहे, अचो त क़ुरान ॿुधाया आयो। अरबी मोहम्मद करीम जे शान खे ॿुधण आयो आहे। अचो त मुस्तफ़ा जो शान ॿुधाए, अचो त सहाबा जो शान ॿुधाए, अचो त अहल बैत जो शान ॿुधाए, आ त अबे अम्मा जो शान ॿुधाए, आ त मके मदीने जो शान ॿुधाए, आ त क़ुरान सम्झाए। क़ुरान ॿुधी अमल कंदो वेंदे ठिकर सोना थी वेंदी। कुछ को नहीं दुनिया में। अचो क़ुरान जे त इज्जत बचई तरी तो चे तहकीक निमाज़ बुरन कमन को बेशक निमाज़ बुरन कमन ऐं बेहयाईअ जे कमन खां रोके थी। ऐं वॾे में वॾो ज़िक्र समूरा चओ अल्लाह जी निमाज़। निमाज़ न थी वणई। इमाम हुसैन त करबला जे मैदान में साथ सजो को आयो आ, साथी को आई बच्चा खीर पिया को कुर्बान कई, वतन छॾई। तकवारे बुख ते पानी नथो मिले, परवाह नाहे, मानी नथी मिले, परवाह नाहे। बीबियूं बेवार शोखी मन में आहिनि। असगर से बचड़ो नंढड़ो खीर पिया को कुर्बान थियो। निड़ ते चुमी ॾेई फरमाई पुट मुबारकां थी असगर, माखूं बि अॻ में जन्नत जो नंबर खणी वई। हल मुंहिंजा सलाम नाने मोहम्मद ते पुॼाए, मां बि नाने जे दीन रब जे क़ुरान तां कुर्बान थियो अचां। तोखों तो पुछां इहे पोइते कीअं हटंदा? चओ सैयद दिलेर थींदा आहिनि, सैयद बहादुर थींदा आहिनि। नानो बहादुरनि जो सरदार बणियो बीठो आहे त ॾोटो कीअं पोइते हटंदो? अबो जंहिंखे असदुल्लाह जो लक़ब मिलियो आहे, यानी ख़ुदा जो शेर आहे, जंहिंसां को बातिल मुक़ाबिलो न करे सघंदो। मरहब आयो आहे, चए थो तोसां लड़ण आयो आहियां। अली सुहिणो थो चए, सुञाणे थो मां केरु आहियां? चए न अली मां आहियां। के मरहब मां माखो के मुकाबलो खटियो ही ना है। सुनो अली तो चे सुञाणाए थो मरहब तू कुफर जी लोंबड़ी आहे, मां अली इस्लाम जो शेर आहियां। उहे जवाना जेके हटण वारा न हा, जिनखे प्यारे पैगंबर करीम भाकुर पाता, जिनखे नाने चुमियूं ॾिनियूं, जिन जा नाला भी नाने मोहम्मद पाण रखिया। दुनिया चवंदी आहे मुला इमामन खे न मञींदा आहिनि, ज़ालिम आहे, तूं न मञींदो आहे। इमामन वारी दाढ़ी असां वटि, पटको असां वटि, निमाज़ असां वटि, क़ुरान असां वटि, ज़िक्र असां वटि, शुक्र असां वटि, सब्र असां वटि। हुननि वटि ज़िक्र हो, शुक्र हो, सब्र हो। अहिड़े टाइम ते बि चओ निमाज़ याद।
तोखों तो पुछा हसन हुसैन जा नाला कई रखियान, अबे अली न रखियान, अम्मा फातिमा न रखियान, नाला भी जो नाने मोहम्मद पान रखियान, सजे कन में आजान भी नाने मोहम्मद चया। अल्लाह जी जात शाहिदा त बिनी भाइन जा मुहांदरा हसन हुसैन जा, अबे अली ते नहा चो नाने मोहम्मद जे मुहांदरा महिलन जा मैल मानू पंध करे जन जो दीदार करण ईंदा। सुभान अल्लाह ते जोड़ा ॾियां। एडे मान वारा उहे भी दीन तो पंहिंजूं जानियूं कुर्बान करे आ। चोॾीअ जे चंड खां वधीक जो हे जवान सुहिणा जन खे नाने चुमियूं ॾिनियूं, भाकुर पाता तकबारे हसन हुसैन खे सॼे कन में आज़ान, खबे कन में तकबीर चयूं। एॾा नाने खे प्यारा हा, नाने जे सीने मुबारक ते निंड्रा कंदा। दुनिया जा ॾोहटा दुनिया जे नाननि जे पलकनि ते निंड्रा कनि। हसन हुसैन नाने मोहम्मद जे सीने मुबारक दे निंड्रा कंदा। दुनिया जे नानन जा पलंग एडा नरम नाइन जेडो हुजूर जो चो सीनो मुबारक नरम। हेरे मारे कंडे एडा प्यारा नानो मोहम्मद हसन हुसैन जे जुल्फन के सिंगंदो। सहाबी था चवण साईं छाजे करे सिंगंदा जे तव्हां राबेलो गुलाब जा गुल सिंगो, गुलन मां गुलन जी खुशबू अचे। मां मोहम्मद हसन हुसैन जे जुल्फन के सिंगंदो हां, इन्हनि मां नाने मोहम्मद के जन्नत जी खुशबू ईंदी। अखियूं पट वञे काॾे थो, रस्तो कहिड़ो वतो थी। अहल बैतन वटि क़ुरान, सहाबा वटि क़ुरान, नबी साईं वटि क़ुरान, तकवारे हुजूर जे ग़ुलामनि वटि क़ुरान, नबीअ जे बीबियुनि वटि क़ुरान, न्याणियुनि वटि क़ुरान। सोच त सयूं उहे जवान हा सिर तिरीअ ते खणी आया, चवनि पिया जान वञे न क़ुरान छॾींदासीं न मुस्तफा जी ग़ुलामी छॾींदासीं। ॾेखार पंहिंजा बच्चा तुझा मुंहिंजा 7 सालनि जी उमिरि में चिदा खेॾंदा वतन। हज़रत हसन हुसैन 7 सालनि जी उमिरि में चओ क़ुरान मजीद जा हाफ़िज़ बणिजी विया। भई नंढड़ान जन खे नाने जूं चुमियूं आयलाऊं, जिन खे अम्मा पींघे में सुमारे लोली दे भी कुरान, बोली भी कुरान, झोली भी कुरान। पींघे में सुमारे लोली दींदी यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। आओ मुंहिंजी अम्मा हाणे एतिरो सोच, अबे अली वटि क़ुरान आ, नाने मोहम्मद वटि क़ुरान आ, अम्मा फातिमा वटि क़ुरान आ। ॿई नंढड़ा शहज़ादान उस्ताद वटि आया सबक वठण। उस्ताद थो चए अलिफ बे ते हेठा चवनि अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन लल्लज़ीन युमिनून बिल गैब व युक़ीमून अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। सॼो सिपारो पूरो कयो। उस्ताद सोचे अल्फ पे ते सयकूल सुफहा। ॿियो सिपारो उस्ताद सोचे अल्फ बे ते तिलक रसूल फज़लना बाज़हुम अला बाज़। उस्ताद सोचे अल्फ बे ते लन तनालुल बिर्र हत्ता तुनफ़िकू मिम्मा तुहिब्बून। चौथो सिपारो उस्ताद सोचे अल्फ बे ते वल मुहसनात मिनन निसा। उस्ताद सोचे अल्फ बे ते ला युहिब्बुल्लाहुल जार बिस्सू मिनल क़ौल। छहो सिपारो उस्ताद सोचे अल्फ बे ते वैज़ा समिउ मा उनज़िल इलर रसूल तरा आयुनम तफीज़ मिन अद-दम मिम्मा अरफू मिनल हक़ यक़ूलून रब्बना आमन्ना फक्तुबना मा शाहिदीन। 7 सिपारा भई भार कुरान जा पढ़िया। उस्ताद सोचे शहजादो ॿियो त ख़बर कुरान पढ़ण आया हो कि न पढ़ाइण आया हो। 7 सिपारा काथों याद कयो उस्ताद? ये 7 सिपारा कुरान जा मिठी अमर जे झोल में याद कया।
हुसैन सही वट कुरान तो उन जा आशिक भी हुए जन वट कुरान जगवाड़े हुसैन सही वट नमाज उन जा आशिक भी हुए जन वट नमाज अली सही वट कुरान जगवाड़े अली सही वट नमाज उन जा आशिक भी हुए जन वट जो कुरान और नमाज दाढ़ी ऐं पटको अली सही जी एडी दाढ़ी मुबारक मोकरी ही वडी ही बादल जी नजर पेंदी दहल जी वेंदो जगमाड़े असा जो अली वो आ जेको दाढ़ी पटके वारो आ जंहिं वटि निमाज़ भी आ जंहिं वटि क़ुरान भी आ जंहिं वटि रब जो रुकू भी आ रब जो सजदो भी आ इबादत भी आ दिलेर भी आ बहादुर भी आ समूरा चओ सखी भी तुम 5 रुपया मस्जिद में जुमे ते उहे ॾींदो आहीं 1000 परे 5 संजा परे 100 परे 10 जो नोट विच में कढजाए न कायदे आज़म जी मुंडी न नक न कन्नु न अख हण मुला जी पेटीअ में ज़ालिम एड़ो थो ॾे जो दुकानदार भी न वठे रब जे रस्ते में उहा शइ ॾे ओ जेका तोखे पंहिंजे जान खां वधीक प्यारी हुजे अॼु त सोने अलीअ जी सखावत समझाया सोनो अली दाढ़ू छो वतियूं अजे अदा हेर कंडे मारे अम्मा जन्नत खातून बीमार रस्ते ते साहिल मिलियो आ अली इहो दाढ़ू अल्लाह जे नाले ते माखे दे ॾाढियूं चओ सुभान अल्लाह तूं असां ईअं ॾियूं चओ न चवंदे घर जा भाती बीमार माखूं वठण आयो आहियां ॿियो दर को नहीं पर जी बेहंद वञ वारे वा सोना अली हे ॾाढ़ू ॾिनई जंहिं अल्लाह जो नालो वॾो आ हे झट न गुज़री मुंहिंजे हुज़ूर वटि ॾाढ़ू आया टोकरो ॾाढ़ुनि जो भरजी आयो बिलाल खे चयूं त 9 ॾाढ़ू थी खणी वञ अलीअ खे वञी ॾे छो त नबी तेसि ताईं न ॻाल्हाईंदो आहे जेसि ताईं रब ॾऊं वही न ईंदो अथसि मा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयुन यूहा अॼु त क़ुरान ॿुधाए हिकु तरफ़ तहां असांजे अचण खे क़बूल करे ॿिए नंबर में जलसे कराइण वारनि जे ख़ैर ख़ैरात खे क़बूल करे ऐं 3 नंबर में हिन लाउड में भी रब बरकत करे आमीन त जो शुक्र कर हिन महिल होटलनि ते वेठो हूंदो आहीं चांहि जे प्यालीअ ते पंहिंजा भञी नास कयूं थी हा हा अॼु अलाए काथों रब राज़ी थियो थी हिन मैदान में उहो क़ुरान नसीब कयो अथई जेको अबू बकर सिद्दीक़ दुकान ते पढ़ियो आहे उमर फारूक भेण खां ॿुधी पढ़ियो आहे उस्मान गनी शहादत जे टाइम ते पढ़ियो आहे सोने अलीअ घोड़े ते पढ़ियो आहे अम्मा जन्नत खातून चकी हलाईंदे पढ़ियो आहे इमाम हुसैन करबला जे मैदान में पढ़ियो आहे अरबी मोहम्मद मक्के मदीने जे जबलन में कुरान पढ़ियो आहे हे उहो कुरान आहे जंहिंखे जो रब जे ज़ात पाण ई पढ़ियो आहे ॾाढो चओ सुभान अल्लाह बिलाल खे चयूं हे 10 ॾाढ़ू थी खणी वञ बिलाल अलीअ खे वञी ॾई आओ सोने अलीअ खे समूरा चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु चओ अली भी असांजे अखियुनि जो ठार कहिड़ियूं माने की क्या जी वेई हेड़े तक वाड़े हिकड़े पासे ॾो नबी साईं जो सौट आहे ॿिए पासे ॾो नबी साईं जो न्याणो आहे टे पासे ॾो जन्नत खातून जो घोट आहे चौथे पासे ॾो हसनैन जो बाबो आहे पंजे पासे ॾो नबी साईं जो न्याणो आहे सुभान अल्लाह चवंदो जय ऐं 6 पासे ॾऊं सोनो अली हा हा जंहिंखे असदुल्लाह जो लक़ब मिलियो आहे ऐं 7 पासे ॾऊं उहो सोनो अली जंहिंजे हथनि ते चओ ख़ैबर जो किलो फतह थियो आहे 8 पासे ॾऊं हिजरत वारी रात नबी से सोने अलीअ खे बिस्तरे जो वारस बणायो आहे अली हे अमानतां ॾिनियूं बाद में अचिजांइ हाणे मां तोखां थो पुछां अली से फरमायो मां नबीअ जे बिस्तरे ते आरामी आहियां हीअं चादर मुबारक वेढ़ियूं पियो
ये पियो समझा जड़ो माली खुदा जे रहमत में वेड़ियो पियो आया एतरो सोची जाए ओ इन कच्ची पुल वारो इलाके वारो तक्यो मारे नबी पाक आ नबी जो इस्म भी पाक आ नबी पाक आ नबी जो जिस्म भी पाक आ नबी पाक आ नबी जो बीबियों भी पाक नबी जो न्याणियों भी पाक नबी पाक आ मुस्तफा जो बिस्तरो भी पाक आ पर जे सोने अली के सुमारे समूरा जो अली सही भी पाक अखियूं त पट वञे काॾे थो रस्तो कहिड़ो अथो थी बिलाल आयो अदाइण छोरनि खे बच कराए कहिड़ी बीमारी अथनि लठ खण खुतबे वारी हेर तक मारे सदको वञा सोने अली अथऊं अल्लाह बिलाल आयो ॾाढ़ू खयूं हिकिड़ो खुशतबई करे गीदे में रखियईं आज़माया गालीअ खे तकवारे नव ॾाढ़ू ॾिनई साईं हे तव्हां जान नबी साईं जे तरफ़ां मिलियान अली साईं तो पुछे चवे त घणा जे नव चे ॿियो को अली हूंदी ॻोल्हे वञी लह मुंहिंजा हूंदा त ॾह हूंदा साईं तव्हांजा नव ॾाढ़ू आहिनि अली साईं तो चए मुंहिंजी ॾाढ़ुनि ते नज़र न आहे मुंहिंजी क़ुरान ते नज़र आहे जॾहिं रब क़ुरान में चयो आहे हिकु ॾियो त ॾह ॾियांव मुंहिंजी ॾाढ़ुनि ते नज़र न आहे उन महिल खुशतबई करे बिलाल कढी ॾिनो वाली तुंहिंजो अल्लाह जे ज़ात ते यकीन आहे सोचे वठ इहे जवान आहे जड़ रब जे रस्ते में कुर्बानियूं कयूं असां उन्हनि जी तारीफ़ कीअं न कंदासीं सोचण जो मक़ाम आहे अखियूं ब मिलियूं थी काणो न बणिजो जे सहाबा जा बि नौकरूं अहल बैत जा बि नौकरूं हुजूर जे घराने जा नौकर के मुस्तफा जा सहुरा थी त के मोहम्मद मुस्तफा जा न्याणा थी जो असां ॿिन्ही जे ग़ुलामनि जा बि ग़ुलाम हिकड़ा उहे आहिनि जेके रोज़े में गॾु भाकुर पातियूं बयान शक हुई तो चल मदीने देख ले जोड़ा मज़ारा दा उते तो बसेरा तो देरा यारां दा जेके मुस्तफा सां गॾु भाकुर पातियूं बयान या त न मन या त चओ त नबीअ जो रोज़ो जन्नत जो टुकड़ो न आहे पर जे मने थो त जन्नत जो टुकड़ो आहे पोइ जेके जवान गॾु सुता बयान रब जो कसम आहे उहे बि जन्नती दुनिया थी चए अबू बकर उमर जन्नत में कीअं वेंदा अर्श वारो थो चए मां जन्नत ॾेई छॾी तव्हां तुझे मर्ज़ीअ ते मां न हलंदुसि मां मर्ज़ीअ जो मालिक आहियां नबी असां सचा हा तॾहिं संभालियो बि गॾु तव्हां समूरा चयो असां सहाबा जा बि नौकर अहल बैत जा बि असांजी नज़र चयो हुजूर ॾे आ काॾे जन गॾु हुजूर सां दस्तरखाने ते वेही खाधो जन सफर क्या जन हिजरत कई हुजूर जो सहाबी आ तकवारे मक्को छॾे मदीने ॾे थो अचे घर जा टपड़ गॾु कया अथई सामान गंढ ॿधी अथई ॾाचीअ ते रखियईं अचे थो रस्तो वचूं जेको सामान बचियो पोइ ते फिटी कयईं आहा अचे थो काफ़रनि अॻु ॾिनुसि काॾे तलवारां कढियूं चे लड़ंदो त लड़ंदो मां हा हा छो त मुस्तफा बहादुर आहे त ग़ुलाम बि बहादुर असांजो नबी जो बहादुरनि जो सरदार आहे रब जो कसम आहे जे पाण जंगियूं लड़ियूं आहिनि असांजे मोहम्मद जे चओ मट ई कोन्हे अखियूं त बट अकुल काढ़े वियो थी हा हा हयाती मौत रब जे हथ में आ कई आया कई वया पर मरे त मुर्दार थी न मरो मरे त मुवैद थी मरो मरे त मुस्तफा जे गुलामीअ में मरो मरे त कलमे सां मर किनो थी न मर जाए या क़बर ॾाढी ॾुखी थी ये पासरियूं पासरियुनि में मिली थका ॾेई भॼी पवंदई ये मुंडा मुंडनि में मिली वेंदा आहिनि पर जे क़बर बिश्त जो बाग बणाइणी थी हिकु मज़ूरी क़ुरान जी कर ॿियो ग़ुलामी मोहम्मद मुस्तफा जी कर ॿाहिरों मट मण मिटीअ जा हूंदई अंदर क़बर बिश्त जो बाग बणजी
मिट छड़े आया ए पूरे आया ए मन मिट्टी जा विजू सब हलिया आया कुल मोटी आया ए सोनी सूरत में चो कबर में अजी शाम करे भी मलाकन के दोजे परे जो हटो हेडे काढ़े आया परे हटो जेके सवाल करना तो कयो मां जवाब दींदुसि हे मुंहिंजो पतंगा मुंहिंजो परवानो आ मुंहिंजो आशिक आ मलाक मोटी थावन से हसीन जमील जवान आयो आ कबर में पुगो आ जंहिंजे पुजण सां कबर ई रोशन थी वई आ खुदा खे इल्म आ इहो मुंहिंजो क़ुरान आ क़ुरान चवंदो रब मुंहिंजो पतंग परवानो आ हिन सां लेखो ई न हे क़ुरान मुंहिंजे मथे ते आ हेरे तक मता कंहिं न ॿुधायो हुजे तक नबी इलाज कंदा रब जे आॾो इमाम इलाज कंदा तकवाड़े वली बुजुर्ग अल्लाह वारा इलाज कंदा अर्ज कंदा हा हा कबूल करे भी उन जी मर्जी न करे भी चओ उन जी मर्जी बाक़ी कुरान रब वटि हुज्जत कर न त मांखे कुरान मां कढी छॾ अल्लाह चवंदो तोखे कुरान मां कीअं कढां तुंहिंजी शफ़ाअत मां कबूल कई मोकल ॾे त मां पंहिंजे आशिक खे वञी माड़ियुनि में विहारियां जिथे मिट कम न ईंदई उते कुरान कम ईंदुई रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान ॻाल्हियूं मां वटि नथी कुरान न मञींदे त चओ पंहिंजे क़िस्मत खे अमल कंदे त ठिकर बि सोना थींदई ये हिते गॾूं इंशाअल्लाह जन्नत में बि ईअं गॾूं साहबी रस्तो दो अचूं अचे गंढ सामान जी ॿधी दई पोयों सामान पोइते फिटो कई काफरन अगु ॾिनसि तीर कढियूं तलवारियूं कढियूं खबरदार काॾे थो वञे के ओॾे थो वञा जाॾे महबूब मोहम्मद दो रहे के हाँ न छॾींदा सही काफरन खे तो जे लड़ंदो त लड़ंदो मां तकमाडे लड़ंदो त लड़ंदो मां छो जॾहिं असांजो नबी बहादुर हो साहबी थो चए असां बि उन्हीअ जा ग़ुलाम हूं असां हिक रब खां डिॼण वारा हूं हा हा पर थियो तव्हां मुंहिंजा बच्चा यतीम कंदव मां तव्हांजा कंदुसि पर मां पंहिंजे महबूब मोहम्मद ॾे ज़रूर वेंदुमि जन अखियुनि सां मके पाक में हुजूर खे ॾिसंदोसि अॼु मुंहिंजो मोहम्मद हिजरत करे मदीने वियो आहे मां हिते ॾिसां त कंहिंखे ॾिसां मूंखे का शइ नथी नज़र अचे मुस्तफा खां सवाइ हिन अखियुनि सां उन दिलबर जो दीदार कंदुसि आशिक इहे हा तूं कुटीअ खाऊ मजनू हलवे जे प्लेट मस्त कयो थी सैन जे थालीअ चरियो कयो थी छो चरियो थियो आशिक उहे हा सिर कटाइनि पिया हीअं तलवार कढी परे थो लड़ंदो त लड़ंदो मां काफ़र था चवनि लड़ण तोसां न आयाऊं हिकिड़ो सौदो तोसां कंदासीं कहिड़ो जंहिंजे को पोयों माल छॾे आयो आहीं उहो बि असांखे ॾे ॾाचीअ वारो माल जेको आहे इहो बि असांखे ॾे जंहिं पोइ तोखे इजाज़त आहे साहबी थो चए इहो सौदो सस्तो आहे इहो सौदो सस्तो आहे माल ॾिनो सभु कुझु तव्हां वञी खणो अकेलो वेंदुमि त बि दिलबर महबूब मोहम्मद ॾे ज़रूर वेंदुसि अञा मके खां मदीने पुगो नाहे रस्ते में आ अल्लाह जिबरील मुको आ हुजूर ॾे जिबरील जल्दी वञ मुंहिंजे महबूब मोहम्मद खे चओ वाह जो तुंहिंजा आशिकन वाह जो तुंहिंजा परवानान वतन छॾियूं थो अचई माल कुर्बान कयूं थो अचई तो मोहम्मद करीम जे मोहब्बत में तोड़े थो अचई मदीने में पुगो आ तकवाडे अंसार साहबीअ खे नबी साईं चयो हिन खे माल ॾे चई ॾिनो मांसि सुभाणे अल्लाह छो थो चए
तू लखन होंदे के गरीब के कुरान वारे के वगो कपड़न जो न वठी दींदो आए मर्द ख़बर पवई वड़े वान सारो नंबर खणी आओ साईं के माल देस माल मो हिस्सो जे दिनो मास बेखे चऊं जगह तू दे कैसे दिनी मां वल्लज़ीना आमनू वहाजरू चकमाडे वजाहदू फी सबीलिल्लाह वल्लज़ीना आवौ व नसरू उलाइका हुमुल मुमिनून हक्का लहुम मग़फ़िरतुम व रिज़्क़ुन करीम। माखी मिठी नाए जेडो कुरान मिठो आ जड़ी सोचे उहे शख्स जन ईमान आंदो हिजरत कई ऐं जिहाद कयो मां अल्लाह जे राह में जन जान ॾिनी ऐं मदद कई उहे पक्का सच्चा मोमिनन उन्हनि जे लाइ मां वटि माफ़ी भी आ त जन्नत भी आ। वारे वाह साहबो वारे वाह अंसारो वाह जो तवां जो मकाम थियो तड़ी तो जे वसाबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार। अज तो कुरान बुधाए जो हेरे मारे तक सहाबा जी तारीफ भी असां जो ईमान आ अहल बैत जी तारीफ भी समूरा जो असां जो ईमान आ। उन्हीं सहाबा जी कियां न असां उन्हीं जी गुलामी क्यों जन हुजूर सां कॾो गुज़ारियो बदर जे जंग में नजर तकर मुस्तफा साहबान हुजूर सजदे में विया रब हे गरीबन हे मरिया केरु मुंहिंजे कढ लॻंदो उन्हनि खे जुतियूं पेरनि में थी मुंहिंजा पेरें उघाड़ा उन्हनि खे तीर तलवारूं मुंहिंजा बेसमरा थी हो घणा मुंहिंजा थोड़ा अल्लाह तो जे नबी सोना मूं मुबारक मथे खणु मां जो आहियां तू गणती न कर मां उहो रब आहियां जो थोरनि जे मथां घणनि जे मथां थोरनि खे फता ॾियण वारो मां अल्लाह आहियां। ॾाढा चयो सुभान अल्लाह। अॼु त क़ुरान ॿुधाए ॻाल्हियूं नथी मां वटि क़ुरान कम मिन फ़ियतिन कलीलतिन गलबत सदको अञा क़ुरान जे नाले तऊं कम मिन फ़ियतिन कलीलतिन गलबत फ़ियतन कसीरतम बिइज़्निल्लाह। पैगंबर गणती न कर मां वो रब्बा जो घणनि जे मथों थोरनि खे फता ॾियां मां अल्लाह ओ हजार हे सव उनके जुतियूं पेरन में पेरें उघाड़ा वो खाधो खाई आया मुस्तफा जा गुलाम पेट बुखिया तकमाड़े खबर न पई पतो न पियो 5000 मलाइक जिया काफरन जूं मुंडियूं लही वयूं मुस्तफा जे गुलामन जी चो बदर में मदद करण वारो के समूरा चो वो खुदा है। नबी सिंह को पुछो से तुझे सहाबा मां केरन जो शान मथे आ पान फरमा जेके बदर में आया भला से मलाइकन केरन जो शान मथे आ जे मलाइक भी हुए मथे जेके बदर में आया। दीन कुर्बानन सां आयो आ घर वेठे कुरान मिलियो थी कदुर न थी अख बट चइनि ॾींहंनि जी हयाती आ कई आया कई हलिया विया समूरा चयो साहबा अहल बैत जी मोहब्बत चयो असांजो ईमान आ सुभान अल्लाह चयो ॾाढा रब अखियूं ॾिनियूं आहिनि काना नायूं असां ॿिन्ही खे मञींदा आहियूं छो त के मुस्तफा जा सहुरा के मुस्तफा जा न्याणा कन मुंहिंजे पैगंबर सां जन गॾु गुज़ारियो कन हिजरत कई कन जे घर मोहम्मद मुस्तफा घोट उठी निकितो आ सिद्दीक जे घरां घोट उठी आयो आ उमर फारूक जे घरां अरबी मोहम्मद घोट उठी आयो आ वरी नबी साईं जे घरां सोनो अली घोट उठी आयो आ नबी साईं जे घरां समूरा चयो सोनो उस्मान घोट उठी आयो सब चयो असांजे अखियुनि जा नूर सुभान अल्लाह चयो ॾाढा
वल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह वल्लज़ीना वनसरू उलाइका हुमुल मुमिनून हक्का लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम। ॾाढो चओ सुभान अल्लाह। उहे शख्स जन ईमान आंदो हिजरत कई जिहाद क्यों माला जे राह में जन जानी मदद कई उहे पक्का सच्चा मोमिन उन्हनि जे लाइ मां वटि माफ़ी भी आ त जन्नत भी आ। गुलामी क्यों हुजूर जी कमाए वेंदो उन मुस्तफा जी गुलामी क्यों जेको कंबल पाण ते ओढ़े उन कंबल जो बयान कुरान में या अय्युहल मुज़म्मिल क़ुमिल लैल इल्ला क़लीला। जेका चादर मुबारक पंहिंजे कुलन मुबारकन ते रखन उन जो बयान भी कुरान में या अय्युहल मुद्दस्सिर कुम फअंदिर व रब्बक फकब्बिर व सियाबक वतहिर। सुभान अल्लाह। चौड़ा इखलाक जो बयान कुरान में, हुस्न जो बयान कुरान में, मेराज जो बयान कुरान में, चेहरे जो बयान कुरान में, जुल्फन जो बयान कुरान में। वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअका रब्बुका व मा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीका रब्बुका फतरवा। कन्न खोले बुध ये कुरान अगे रखियो आहे। ये वाहिद जमात जमीयत उलमा इस्लाम जी वाहिद जमात थी जाथों कुरान ॿुधण में तो अचई बेहंद तोखे कुरान ॿुधाइण वारा नज़र न ईंदा। असांजे तालिबन वटि भी कुरान तकबारे उस्तादन वटि कुरान हाफ़िज़न वटि कुरान कारन वटि कुरान आलिमन वटि कुरान मुदरसन वटि कुरान मुहतमन वटि कुरान तकबारे असांजे अमड़िन न्याणिन भेनरुन वटि भी कुरान। छो त असांजे जमात में जमीयत उलमा इस्लाम जी जमात में एतिरा मदरसा बनात जा लिप्तान जाथे नज़र जो कने जेके अमड़ियूं सेहरा चवंदियूं जेके अमड़ियूं ॻाईंदियूं नंढड़ियूं वॼाईंदियूं तकबारे उहे अमड़ियूं अॼु क़ुरान जूं हाफ़िज़ाणियूं थी वयूं आहिनि। कुरान जूं हाफ़िज़ाणियूं रात जाथे मां तकरीर कई मेखो साहब भी हो ॿ घोट हा ऐं 3 न्याणियूं कुरान जूं हाफ़िज़ाणियूं हिते मांखे चई दुआ घुरो महिरबानी कयो नंढड़ियूं न्याणियूं उन टिनिन जे मथे दे रहो पोती रखी दुआ घुरी से हा 3 न्याणियूं कुरान जूं हाफ़िज़ाणियूं। असांजी जमात ये जमीयत उलमा इस्लाम जे बनात जा मदरसा नजर त कर उहे औरतूं अमड़ियूं जेके हुजूर जी हदीस जूं पढ़ाइन इहो भी हिन जमात खे पुखे में जो कुरान मिलियो आ। ये वाहिद जमात आ। असांजो कायद हजरत मौलाना फजल रहमान साहब दामत बरकातुम अल्लाह हुन जी उम्र दराज करे ऐं तंदुरुस्ती अता फरमाए। अगवान असांखे मिलियो आ। हिन जमात जा अगवान चओ अल्लाह वारा थी दरगाहन वारा थी पेर शरीफ जी दरगाह अमरोट शरीफ जी दरगाह हाले जी शरीफ जी दरगाह जाते ला इलाहा इल्लल्लाह जो तोखे जिक्र ॿुधण में सुभान अल्लाह त जोड़ा ॾियो।
साईं ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह के एडे पंजाब सादकाबाद जे पासे ॾों हिकिड़े माण्हू के उस इंसान बीठो आ वठण कंहिंखे नथो ॾे ॿेले में गोर थो चढ़े उहो महिरबानी करे कहराए वञो कंहिंखे वठण नथो ॾे साईं ख़लीफ़े खे मोको रूमाल पढ़ी ॾिनऊं हीअं जो वयो ॾेखारियईंसि कंधु ईअं हेठि कयईं जी बकरी कंधु हेठि कंदी आ उतां हलियो आ कढ लॻो आयो दरगाह ते आयो साईं मथे ते हथ घुमायोसि अखियुनि मां पाणी अची वियुसि पाण चयूं पुट तोखे दरगाह जा फ़कीर खाईंदा सान जॾहिं कुहण वक़्तु छड़ायूं हणंदा भगा भगा हे काबे ॾे मुंहुं करे पाण सुम्ही पियो इहे थी अल्लाह वारा ताज महमूद अमरोटिन जी हीअ जमायत आहे जंहिं अंग्रेज़ खे तोता चबाया जंहिंजी अॼु बि निशानी खीरसर बिराज में अञा चओ मस्जिद बीठी आहे ये वाहिद जमात जमियत उलमा इस्लाम इन्हीअ में सब शरीक थियो चओ इंशाअल्लाह चओ वक़्त ते फार्म भी भरायो साथ जो आलमन जो अल्लाह वारन जो हक वारन जो कुरान वारन जो ये हिते गॾूं इंशाअल्लाह ताला जन्नत में भी ये गॾ हूंदासीं अल्लाह ताला इन मेहनत के कबूल करे जो कुछ चौराई हुजूर जो शान सहाबा जो शान अहल बैत जो शान ताके मां बुधायो अल्लाह जी तौहीद जमियत जी तारीफ बाकी रहो अब्बो अम्मा अब्बे अम्मा जी इज्जत कयो खुदा वास्ते इन पोढ़े के न रंजा हे जेतरा स्टेज ते मौलवी वेठाऊं कंहिंजे ला दुआ घुरऊं असां जी दुआ पर जंहिंजो अबो अम्मा जीअरो आ असां सभिनी खां बच्चे जे लाइ अबे अम्मा जी दुआ अञा मथे आ अबे के न नाराज कर अम्मा के धक नाणो किनो थी मरदे जहीं अबो सॾु करे पुट चवे जीव अबे जे मजूरी वारा चओ थक लही आ अम्मा सॾु करे पुट चवे जीव अम्मा जे गंदन धोइण वारा थक लही आ ओजागे वारा थक लही आ औलाद एड़ी हुजे तॾहिं त इब्राहिम नबी पहिरियों ई दुआ घुरी रब बचो ॾे पर सालियो ॾे जहिड़ो घुरी ओड़ो ॾिनईसि हाणे तो चे ख्वाब लदो आ तो के ज़बा करे वेठो आ इस्माइल तो चे अब्बा जल्दी कर देर न कर ये रब घुरियो तो माके सब्र वारन मौलांदे मारे कंदी जाए सब्र वारन मौलांदे एड़ो जवाब पुट ॾिनो अब्बो तो राज़ी थियो पर इन जवाब ते अल्लाह भी जो राज़ी थियो पुट सोचे काल या बतफल मा तुमर सतजिदुनी इंशा अल्लाह मिन साबिरीन चेतो अब्बा जंहिं ॻाल्हि जो हुकुम मिलियो थी देर न कर रब घुरियो त मांखे सब्र वारनि मौलांदे मिना में वठी आयुसि जिथे तुम्बा घटा था कोजनि उते कुहण जे लाइ आयो अथसि अबो जे कुहा पुट थो जे कुसा अर्श वारो थो जे मां वार खे बि लोॾो न ॾींदो किनो थियो आहे कहिड़ो थियो आहे मुशरिक बाह जहन्नम जी साड़े छॾींदई ॿई नबियन अबो बि पुट बि अबो चे कुहा पुट चे कुसा नबियन जी मर्ज़ी नथी हले तके कंहिंजी नबियन जी मर्ज़ी नथी हले मर्ज़ी चओ अल्लाह जी हलंदी कंहिंजी मर्ज़ी हली आहो कुहे पियो कातीअ खे मना कयईं वार खे लोॾो न ॾीजांसि दुंबो जन्नत भवान राय उन्हीअ खे कुहाए छॾियईं इस्माइल जे इब्राहिम जे पटी खोले नज़र करे इस्माइल खिले थो दुंबो कुठो पियो आहे अबे कावड़ कई अल्लाह थो चए असां झलियोसीं ख़बरदार हिन खे थक न जाए हिन जो को कसूर न आहे मां बचायो थमांसि सही हुकुम बि कई मांखे त कुछ न मिलियो चई गणती न कर नेकन के भलारन के मोहसिनीन के एड़ी तरह बदलो ॾींदाऊं कुर्बानी भी कबूल कई माए इम्तिहान में भी पास कयो माए बच्चो भी बचाए ॾिनो माए ख्वाब के भी सचो करे ॾेखारियो माए नादईना हुआ इब्राहिम कद सदक दरोया इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन अल्लाह करे निंड में हुजूर जो दीदार थी वञे
मौलाना शमसुद्दीन साहब जी मेहनत, मौलाना मोहम्मद जान जी मेहनत, इन गोठवारन जी मेहनत अल्लाह ताला कबूल फरमाए। मांखे भी वरी पोइते मोटणो आ साईं जे हुक्म जे मुताबिक मां इहो कढो को तारीख़ वठली पंध परे हो पर उतों इहा निमाज पढ़ी चांहि ढुक पी लिखतो हां तहां वटि पुगो हां। जो कुछ रब चौरायो अमल जी तौफीक करे। आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आल मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला